दुश्मन कहीं वेठा हो मुझा अजीज़ो मुझा दोस्तो मुझा भाइरो संभालियो पान नंढो ॿार भी इहा ॻाल्हि समझे त हज़रत अली उलमाए देवबंद वारनि जो आहे अजीज़ो हज़रत अली सही नशे खां परे हो जो बेशक मां तव्हां खां पुछा थो कयां हज़रत अलीअ कॾहिं नशो कयो चरसड़ो पीते आफीमड़ो असांजा दोस्त सदाई नशे में सदाई हीरोन में सदाई चरस में सदाई भंग भटारीअ में होश में आहिनि ई न चवंदा पियूं था चरस तो घुमूं था अर्श मां वञा पियो बाज़ार हिकिड़ो दोस्त मूंखे वठी हलियो ज़ोरीअ चई नओं दुकान कढियो आहे दुआ तली घुरियो वयमि त हिकिड़ो नशाई वीचारो पियो ऊंधो अखियूं मखियूं ॿूटियूं पियूं हर हर चवे पियो नशे में आउटो सफ़ा चए पियो सॼी दुनिया ई सुती पई रुॻी में अकेला फ़क़ीर जागदा पिया इहा ख़बर ई न त मोकारो तुंहिंजो थियो पियो आहे सॼी दुनिया घुमे थी तूं ई ढूंगो कढियूं वेठो आहे वञनि पिया वीचारा टे फ़क़ीर आई मवाली चऊं सॼी उमिरि गुनाह जा कम कया आहिनि अॼु वीचारी भला माई मस्जिद खे शाम ते विहारे करे सवाबु खटियूं अची जो मस्जिद शरीफ़ खे वरितो हाणे मस्जिद शरीफ़ खजे कीअं हणो हणा पे कुला ॾिनो पिछाड़ी शाम थी वई पोइ भाकुर पातो हिक ॿिए खे चऊं अदा माई मस्जिद त ॾाढी गोरी वॾी ज़िद कीतेसि उथंदी कान पई पर असां बि वम वाली मुड़सस पिछाड़ी ज़ोरी शाम ते बिलाएसूंसि चो त हीरो न हराम चो चरस अफीम सिगरेट सिगरेट या सूटा तो ॾिया छा थो करे त दर्द जा धुआं थो कढां رجس من عمل الشيطان فاجتنبوه لعلكم تفلحون असां त चवंदा आहियूं त नशे में भी हज़रत अली साईं जो नालो न खणो असां त चवंदा आहियूं त हज़रत अली साईं जो रुखो नालो भी न खणो या बेद भी आहे हे वेठो करे तो डी अली हाणे मां तव्हां खां पुछां थो कयां डी माना छा डी जी माना अचेव थी हज़रत अली डी आहे असां त चवंदा आहियूं त हज़रत अली साईं जो नालो खणो त मान सां खणो हज़रत अली करम अल्लाह वजह जो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हज़रत अली प्यारे नबी जो नियाणो जो हज़रत अली हाफ़िज़ कुरान जो हज़रत अली आलिम कुरान जो हज़रत अली मुफ्ती कुरान जो हज़रत अली शहीद फी सबीलिल्लाह जो ओ मुझा बामा असां त चवंदा आहियूं हज़रत अली साईं जो जंहिंमहिल बि नालो वठो त लक़बनि सां वठो इज़त मान शान सां वठो छो त हज़रत अली वॾे मान वारो आहे वॾे शान वारो आहे वॾे मर्तबे वारो आहे हुनखे बि साहिबी आहे हुनखे बि साहिबी आहे हुनखे बि साहिबी आहे जो वॾे मां वॾी साहिबी आहे त अली मुर्तज़ा खे आहे तूं पुलिस वारे जो नालो रुखो खण ठाहे तुंहिंजी इज़त कंदो तव्हां मुंहिंजो नालो रुखो खणो मूंखे वणंदव नी सभिनी खे इज़त प्यारी आहे सभिनी खे साहिबी आहे हज़रत अली खे इज़त न आहे नऊज़ बिल्लाह हुनखे साहिबी न आहे
रुखा नाला खण बा नजर तली जा ये दवरी बाथरूम में भी नजर तली साईं जो नालो दाखिल नऊज़ बिल्लाह हज़रत अली साईं जो नालो बाथरूम में खण जायज़ आहे खुदा वाहिद शाहिदा मां अल्लाह जी ज़ात जो कसम खणी तो चवां मां पाण पंहिंजे कननि सां हिकु मवाली खे बाथरूम में ॾी हली करे ॿुधो आहे हाणे बाथरूम में वरी गुस्ताख असांखे कई वेठा आहिनि मां त यारनि खे चवंदुमि यार होश कम वठो नशे मां जान छॾायो त तव्हांखे ख़बर पवे त अलीअ वारो रस्तो कहिड़ो आहे अदा जेको नशाई हूंदो जेको भंग में टुनो हूंदो उनखे कहिड़ी ख़बर पवंदी काइम अली छा वीचारो ठोड़ो पीठो नमाज़ जनाज़ा में पोइ अल्लाह अकबर हिकु दफ़ो थी हिन खणी हथ ॿधा ॿीहर जो अल्लाह अकबर थी त रुकुअ में हलियो वियो ॿिए ईअं पासे में आङुर त साईं किबला काइम अली छा भंग भटारी घणी पियायो आहे होश ई नथी जनाज़े में रुकू हूंदो ई न आहे तॾहिं अल्लाह फरमायो ला तक़रबु सलाम व अंतुम सुकारा अल्लाह फरमायो नशो जे वद नमाज़ ते न अचिजो पाण त नमाज़ न पढ़ंदो ॿियनि जी बि नमाज़ ख़राब कंदो छो त तव्हांखे होश ई न हूंदो तंहिंजे करे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो अल्लाह साईं नशे खे हराम कयो आहे अफ़ीम खे हराम कयो आहे चरस के हराम के हीरोन के हराम के भंग के हराम के छो त ये दिमाग के सुन करन अकुल के खाइन थियूं ख़बर ही नथी पवे त ज़ाल कहिड़ी आहे भेण कहिड़ी आहे मां कहिड़ी आहे ख़बर नथी पवे त ॾींहुं आहे कन रात आहे ख़बर नथी पवे त मां कहिड़ी जाइ ते आहियां कहिड़ी वाट सां कहिड़े दग सां आहियां खबर नथी पवे त गाड़ी थी अचे या कॾहिं गाॾो थो अचे ख़बर नथी पवे त वण बीठो आहे या माण्हू बीठो आहे जंहिं माण्हूअ खे इहा ख़बर न पवे त हुनखे हक़ ऐं नाहक़ जी कीअं ख़बर पवंदी तंहिंजे करे मां मौत पारां तव्हांखे गुज़ारिश करणा हुआ पाण खे नशनि पतन खां बचायो पोइ ॾिसो त अल्लाह साईं कीअं थो तव्हांजे साम्हूं हक़ खे निर्वार करे बीहारे छॾे होंदो तव्हां नशे में आउट लॻा तव्हांखे कहिड़ी ख़बर पवे हमरा सां वटि हुयो मवाली वीचारो पोइ वते वियो पुट खे ॻोल्हींदो मुंहिंजो छोरो ॾिठव असांजो ॻोठ जी ॻाल्हि आहे मुंहिंजो छोरो ॾिठव मुंहिंजो छोरो ॾिठव मुंहिंजो छोरो ॾिठव पिछाड़ीअ सॼो ॻोठ ॻोल्हे भेण जी घर आयो भेण खे चयां थी भला मूं वारो छोरो ॾिठो थी हुन वरी मुंहं में बुजो नज़र चवंदा दी छो थी बुजो ॾे चई निभागा पुट त कुलनि ते वेठो आहे ॿियो बि अथी आहे ॻोल्हींदो थो हुते चई हा कुले ते वेठो आहे ईअं मथे ॾिसी करे छोरे खे मुंहं में बुजो ॾेई चई लख लानतो चई निभागा ॿुधाए नथो नशाई माण्हूअ खे कहिड़ी ख़बर चओ हाणे जंहिंखे पुट जी ख़बर न आहे हुनखे हक़ सच जी ख़बर पवंदी बोली अहमदीन वीचारो दायो हूंदो कसम खणी ॻाल्हि कंदो चई असांजे ॻोठ में मवाली वीचारो नशे में धुत आयो पंहिंजे घर में अची सुम्ही पियो खट ते माई का खट ते हुई न उहा वयल हुई नलके ते आई जो कुती त जी भर में सुम्ही पियसि हिन जी बि दिलि प्यार में भरिजी आई अखियूं बंद लगियूं पियूं त कननि खे हथ हणी चवे ज़ो वालूअ जी मां वाला काॾे कया थी वरी नक ते हथ रखी चवे ज़ो वालूअ जी मां फुली जो कातल हुआ काॾे के वरी मथे ते घुंघमाए चवे कुतीअ जेके चवे थो त ओ वालूअ जी मां मथे जा वार बि कुड़ाए छॾई छा वेठो ॻाल्हाए थो भाकुर थो पाए कुतीअ सां कचारियूं थो करे होड़ो ज़ाल लड़के थो होॾे भागा कंहिंसां थो ॻाल्हाए मां त हेॾे नलके ते आहियां
चे केड़ा बाकी ये जो अखियों पड़े गोरख बगी वांगुर तारा गाया ये जो नजर करे तो कुत्ती पिया खणी धिको ॾिने हाणे जंहिंखे ख़बर नथी पए त ज़ाल पिया भर में कुत्ती पिया इनखे हक़नी सच जी ख़बर पवंदी अदात जेकॾहिं तव्हांखे हक़ सच सुञाणो आहे त पहिरियों पाण खे नशे खां बचायो चओ इंशाअल्लाह नशे जे वेझा न वेंदा चो अफीम न पींदा चो हीरोन न पींदा चो चर्स चो भंग भटारी भी हे चवे तो साईं भंग त ॾाढी भली आहे मां जो कीअं अचे साईं मादो ठारे थी छॾे वॾा माण्हू बि अटकिली थी पिया आहिनि साईं सिगरेट में छा आहे सिगरेट दिमाग़ खे सुकून थो ॾे सिगरेट में बि नशो आहे चओ त साईं सिगरेट भी गुनाह आहे न पींदा कयो पंहिंजी जान छॾायो सिगरेट मां केड़ा केड़ा जो रात था कयो चओ इंशाअल्लाह सिगरेट मां जान छॾाईंदा ॿिया हेॾा ख़तरा बि ॾिसो था सिगरेट वारे दॿे ते छा लिखियलु हूंदो आहे सेहत के लिए हानिकार है और कैंसर का बायस है वो भी ॾींहं में सूटे मथां सूटो थो पिछाड़ी बाथरूम में भी 7 सिगरेट साड़े तो मजबूरी है इन्हनि यारनि जी भी हेरावे तो तुम पाण के इस ताईं हो बटण लगे ही नथो जेसि ताईं सिगरेट पीअनि नथा ज़ुल्म कयो तो पाण सां यार अल्लाह जाने तो पंहिंजी ज़िंदगी तबाह कई तो बर्बाद कई तो नशनि में सिगरेटनि में छा रखियो आहे हाणे त इहा वरी निकिती आहे तारा ॿ मथों था ॾियनि चप जे ॿ हेठों होश में ही न आहिनि वरी है नस्वार पठान असांजा भाइर आहिनि पर नस्वार जा वॾा आदी आहिनि हिकिड़ो पठान अची वियो मूंखे साईं मौलवी साहब दियो हाल अहवाल मां जो कहिड़ो जन्नत में नस्वार होगी कि नहीं मां जो मुश्किल है हाँ मुश्किल है ये जन्नत में नस्वार नहीं है तो फिर हमारा भी मूड में नहीं है आइन भी मुजाहिद आइन भी नमाजी पर नस्वार बस हिननि जे लाइ जिया पोइ आहे इहो बि नशो आहे चो नस्वार बि इहो बि गुनाह आहे बाक़ी नास ॾींदा कयो नास इहा नशे में शुमार न आहे नास जाइज़ आहे नास जेकॾहिं तव्हांखे अहिड़ो अहिड़ो दिमाग़ खे फ्रेश करिणो आहे त हेॾो चपटींदा सॼी थो हेॾो पोइ ॾिसो त तव्हां केॾियूं था निशान ॾियो पाण ई तव्हांजो दिमाग़ साफ़ थी वेंदो जेको बि गंद कचिरो हूंदो निशन सां सॼो चट सिगरेट पी पी पंहिंजे अंदरि साड़े छॾिया नशा पी पी पंहिंजूं रतियूं साड़े छॾियूं अथव दिमाग़ पंहिंजा फेल करे छॾिया अथव नशाई जी कहिड़ी ज़िंदगी आहे मां इहा ई असां वटि मूंखे चई साईं इब्राहिम मां जो जी कयां मां चई निभागे मुड़ुस राति त मूंसां कर कयो आहे मां जो कहिड़ो चई मूंखे चइबो अधी पाणी जो गिलास त पीआरे मां जो हा चई हा साईं पाणी निकाह भॻो कनि बचो रोए पई वीचारी एॾो चंडो आहे हिकु दफ़ो न 2-3 दफ़ा कॾहिं अधी चयो अथई कॾहिं अम्मा मिठी चयो अथई पोइ चवंदी आहियां चरिया मां ज़ाल आहियां ज़ाल चया ज़ाल आहियां अम्मा आहियां भेण मूंखे खपे पाणी तूं पाणी ॾे वॾा इहो नशो कजे ॻाल्हायो ई नथा जंहिंमें ज़ाल जी शुनास न रहे माउ जी शुनास न रहे धीअ जी शुनास न रहे अज़ीज़ो पाण खे नशे खां बचायो अॼु इरादो कयो चयो इंशाअल्लाह ताला नशे खां बाइकाट कबो पर तकड़ में बि न छॾिजो पोइ वरी फतियूं खाईंदव आस्ते आस्ते डोज़ घटाईंदा वञो जेकॾहिं ॾींहं में 30 सिगरेट था पियो त रोज़ रोज़ हिकु सिगरेट खुटायो घणा हिकु आस्ते 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 पोइ छॾे वेंदो जेकॾहिं भंग फटारी था पियो
ॾींहं में 3 दफ़ा त आस्ते आस्ते वज़न घटाईंदा वञो, वज़न खां पोइ वरी वक़्तु घटाईंदा वञो। अहिड़े नमूने सां आस्ते आस्ते भंग खां बि जान छॾायो, हीरोन खां बि जान छॾायो। अज़ीज़ो ही किनियूं शयूं अथव, तबाही कोन्हनि। नशाई दुनिया में बि तबाह बर्बाद। ॾिसो त सयूं पना मेड़ींदा था वतन। हीरोइननि जो तव्हां हाल त ॾिसो, रोडनि रस्तनि ते पिया आहिनि। कहिड़ी ज़िंदगी आहे हीरोइननि जी, नशाइनि जी, भंगाइनि जी। हाणे मां वियो सां गॾु, ख़ुदा वाह शाहिदा, नशाईअ पाण खे पाण मारियो सिर्फ़ु इन ते जो पीउ मां सां विड़ियो त मूंखे पैसा ॾियो, मां नशो कयां, मुंहिंजो साह थो वञे। पीउ मां चयो भाउ असां ग़रीब जेके पैसा सभु खपाया थी, असां काॾो आणियूं। एॾो को नशे में असरु आहे, हमरा माऊफ़ थी वियो, पाण खे पाण जो ताक़ जे कमरे में पखे जे पर में रुमाल विझी फाव ॾेई बीहारे छॾे। नशो तबाही आहे, जुआ तबाही आहे। तॾहिं अल्लाह ताला क़ुरान मजीद में नशे ऐं जुआ जो गॾु ज़िक्र कयो आहे। जुआरी बि आहिनि, जुआ में पंहिंजूं ज़ालूं हाराईंदा था वतन, जुआ में पंहिंजूं नियाणियूं था हाराईंदा वतन, जुआ में पंहिंजूं ज़मीना था हाराईंदा वतन। लूडिया वारी जुआ भी हराम आहे, आकड़ा परजी वारी जुआ भी हराम आहे, गडन जी गोए वारी जुआ भी हराम आहे, क्रिकेट वारी जुआ भी हराम आहे। नबी सैयद हिकिड़ो रुपयो भी जेकॾहिं कंहिं जुआ मां कमायो, इन हराम कमायो, ऐं साईं फरमायो जेकॾहिं हिकिड़ो रुपयो भी जुआ में पंहिंजो ज़ियान कयईं त क़यामत जे ॾियारे न रुपये जे जुआ में हाराइण जे करे अल्लाह जी कोरट में ऊंधो टंगियो पियो हूंदो। हे क्रिकेट में था पैसा हाराईंदा वञनि, केड़ो तव्हांखे फ़ाइदो थो मिले? मुसलमानो पाण संभालियो। मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त माफ़ी वठो अल्लाह जे गुनाहनि, शराब पीअण वारो माफ़ी वठो अल्लाह खां, और ज़िना करण वारो माफ़ी वठो अल्लाह खां, और जुआ खेलण वारो तौबा ताब जो अल्लाह जे दरवाज़े ते अचे तो माफ़ी वारो महीनो शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। वो महीनो तो जे महीने में कुरान मजीद नाज़िल थियो, वो महीनो तो जे महीने में अल्लाह ताला जी रहमत जी वॾी बरसात बरसदी आहे। वो महीनो तो जे महीने में एक फर्ज़ जो सवाब 70 फर्ज़न जेॾो, एक नफ़ल जो सवाब फर्ज़ जेॾो, एक कुरान जे ख़त्म जो सवाब 70 ख़त्मनि जेॾो, एक रुपये जे ख़ैरात जेतिरो सवाब अल्लाह ताला 70 खां वठी 700 रुपयनि जे ख़ैरात जेॾो सवाब नसीब फरमाए। वो महीनो तो जे महीने में अल्लाह जहन्नम जा 7 दरवाजा बंद कराए छॾे, जे महीने में बिस्त जा 8 दरवाजा अल्लाह खोलाए थो छॾे, जे महीने में अल्लाह जिन्हनि शैतान वॾनि खे जहन्नम जे ज़ंजीरनि सां बदिलाए समुंड जे किनारनि ते फिटो थो कराए। अल्लाह फरमाइनि थो और लहीनू 11 महीना मुंहिंजा बाना मुंहिंजूं बानियूं माखा करे कयो। हाणे रमज़ान जे महीने में मां तव्हांखे वेझो अचनि पंहिंजनि बाननि जे महीनो मां मुंहिंजा बाना मुंहिंजे वेझो अचनि, माखो माफ़ियूं वठनि, माखो रहमत तलब करनि। मां अल्लाह साईं उन्हनि खे हिन महीने में माफ़ियुनि ॾियण जे लाइ मां अल्लाह साईं हालात दुनिया वारे आसमान ते लही ईंदुमि। साईं रमज़ान
शरीफ जी हर रात मगरिब खुमथी वेंदे फजर ताईं अल्लाह से दुनिया वाले आसमान दे लई ऐलान कंदा आए को गुनाहगार इन रातन में माखो माफी दे तो मां उमर जे गुनाह जी माफी ॾियास आए को रे औलादो इन रातन में माखो दुआ घुरे तो मां औलाद सां नवाज़ास आए को परेशान इन रातन में माखो दुआ घुरे तो मां अल्लाह परेशान हो बे तो क्या अम्मै युजीबुल मुज़तल्ला ويكشف السوء ويجعلكم خلفاء الأرض أإله مع الله قليلا ما تذكرون 11 महीना नबी बनाए बाने अल्लाह जी रहमत के बोली ना रमजान के महीने में अल्लाह जी रहमत बानन के बोली नियत दिया काथेन गुनाहगार काथेन परेशान हाल काथेन रे औलाद काथेन कर्जन में वतल काथेन मसीर में बादल इन महीने में रोजा रखूं इन महीने में नमाज़ पढ़ूं इन महीने में तरावियां पढ़ूं इन महीने में मुझे कुरान की तिलावत करूं अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान इन महीने में मुझे कुरान की तिलावत वैज़ा क़ुरिअल कुरान फस्तमिऊ लहू वअंसितू लअल्लकुम तुरहमून काथेन वे जारा परेशान हाल अचन एतकाफ में अचारो करे मुझे घर में जिया को सखी हो जाए सखी जे दरवाजे दे को जी अचारो करे वे तो सही जिस ताईं मुझी तलब तमन्ना पूरी न करे मां मौत तुम नबी सही फरमायो जी सखी उनके नथो तारे जिस ताईं जी तलब तमन्ना पूरी न तो करे तो अल्लाह से एतकाफ वाले जी भी जिस ताईं दिल की ख्वाहिश दिल की तमन्ना पूरी न कंदो जिस ताईं अल्लाह से उनके एतकाफ मुबारक कर दो ही ना ऐं वॾी ॻाल्हि त नबी सही फरमायो हिया जो एतकाफ वारो जेकॾहिं एतकाफ में वेहे थो त उनखे शबे क़द्र वारी रात जो सवाब नसीब थो थी वञे पोइ भले शबे क़द्र वारी रात सुम्हियो पियो आहे त एतकाफ में आहे त मस्जिद में अल्लाह फरमाए थो जेके बि एतकाफ में मुंहिंजे घर मस्जिद शरीफ में वेठा आहिनि मलाइको सभिनि जे लाइ लैलतुल क़द्र जी रात लिखो न सभिनि जे अमालनामे में 84 सालनि जी इबादत लिखी छॾियो मुझा अजीजो मुझा दोस्तों मुझा भाइरो अचियो तो महीनो लेकिन कमाइण जो अचियो तो महीनो माफ़िन वठण जो अचियो तो महीनो अल्लाह के राज़ी करण जो बेली न महीने जो कदुर कजो इन महीने जो हया कजो इन महीने जो अदब एहतराम कजो ऐं मां तव्हांखे मुदबाना गुज़ारिश करण आयो आहियां लड़ो न विड़ो न हिक ॿिए खे फतवाऊं न हणो सभु हिन क़ुरान जे कढ लॻो सब जेके भी जे मसइले में मुझो था हिन कुरान शरीफ दे भैदा जो हिन को फैसलो करायो पो जेको हे कुरान मजीद फैसलो करे सब आमना सदकना कंदा वञो इंशाअल्लाह जेड़ो ही खत्म थी वेंदो दुआ है अल्लाह ताला मुझा टूटा फूटा अल्फाज मंजूर मकबूल फरमाए रहम फरमाए करम फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया